हिते हिकु ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। सखर मां एहतसाब अदालत पारां खुराक खाते नौशेरो फिरोज़ में कणक 4 करोड़ खां वधीक करप्शन रेफरेंस नैब खे वापस मोकिले छॾियो आहे। एहतसाब अदालत नंबर 3 जे जज नासिरुद्दीन शाह जी अदालत खुराक खाते नौशेरो फिरोज़ में कणक करप्शन रेफरेंस जी ॿुधणी कई। ॿुधणी दौरान रेफरेंस में शामिल अगूणो DFC सैयद असगर अली शाह ऐं ॿिया जवाबदार पेश थिया। अदालत नेब जे नए कानून मूजिब 4 करोड़ खां वधीक करप्शन रेफरेंस नेब खे वापस कयो आहे। नेब नौशेरो फिरोज़ ज़िले में कणक करप्शन करण जो 4 करोड़ 22 लख खां वधीक रेफरेंस खुराक खाते जे अमलदारनि ऐं फ्लोर मिल मालिकनि सूदो 54 ॼणनि मथां दाख़िल कयो वियो हो। एक भेरो ॿीहर अवांखे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। एहतसाब अदालत पारां खुराक खाते नौशेरो फिरोज़ में कणक 4 करोड़ खां वधीक करप्शन रेफरेंस वापस मोकिले छॾियो आहे। एहतसाब अदालत नंबर 3 जे जज नासिरुद्दीन शाह जी अदालत खुराक खाते नौशेरो फिरोज़ में कणक करप्शन रेफरेंस जी ॿुधणी कई आहे। ॿुधणी दौरान रेफरेंस में अगूणो DFC सैयद असगर अली शाह ऐं ॿिया जवाबदार अदालत में पेश थिया आहिनि।